रब तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ए ईमान वारो तव्हांजे मथा रोज़ा फर्ज़ कया रमज़ान जा रोज़ा तव्हांजे मथा फर्ज़ कया विया आहिनि कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻुनि उम्मतुनि ते बि रोज़ा फर्ज़ कया विया हा, तव्हांजे मथा बि मूं रब रोज़ा फर्ज़ करे छॾिया। साईं फरमाइनि था त रमज़ान जा रोज़ा अल्लाह तव्हां ते फर्ज़ कया आहिनि। रमज़ान जो जागण तरावीहूं पढ़ण मूं मुहम्मद पंहिंजी सुन्नत तव्हांजे लाइ बनाई आहे। पोइ चओ त रब जो फर्ज़ बि क़बूल आहे, मुस्तफ़ा जी सुन्नत बि ॻाल्हायो, महबूब जी सुन्नत भी कबूल आ, रब जो फर्ज भी कबूल आ। मुझा प्री प्यारा वो जेको शख्स रोजा भी रखे, रात जो तरावीहूं भी पढ़े, त अल्लाह ताला उन जो नालो बख्शल माण्हुनि जी जमात में लिखंदो। ओ मुझा दा ओ मिठा रमज़ान मुबारक जो जीअं चंड ॾिसबो हो न, त मुझा सोना हबीब मदीने वाला साईं इज़ाफ़ी एहतमाम कंदा हा, इबादत खैरात इएं कंदा हा जीअं तेज़ हवाऊं तूफ़ान घुलंदा आहिनि त हर शइ उॾारे खणी वेंदा आहिनि। मदीने वाला साईं रमज़ान में खैरात इएं कंदा हुआ। हाँ, कंहिंखे रोज़ो रखायो इबादत आहे, कंहिंखे रोज़ो खोलायो इहा बि इबादत आहे। मुझा दोस्तों तव्हांखे रोज़े रखण वारे जेतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो जे रखाईंदो खोलाईंदो त। हाँ, ओ मुझा दोस्तों कंहिंखे खीर जे लप ते या खजूर जी गड़ी ते रोज़ो रखाए या खोलाए त बि उनखे रोज़ेदार जेतिरो ई अजुर ऐं सवाब मिले थो। ओ मुझा दोस्तों पोइ रमज़ान मुबारक जे महीने में जेका औरत रोज़ेदारनि जे लाइ मानी पचाए थी, गर्मी में काढ़े में सेरी अफ़कारी जे लाइ नंगर ठाहे थी, पाण बि रोज़ा रखे थी, ॿियनि खे रोज़ा रखाए खोलाए थी, अल्लाह ताला उनजे सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे थो। मानी पचाईंदे उनजे बदन मां पघर थो वहे, गर्मी जे करे पघर में बदन पुसी थो वञे, इन बदन तो रब दोज़ख जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो। जेका औरत रमज़ान जा रोज़ा रखे, मेहमाननि जी ख़िदमत करे, क़यामत जे ॾिहाड़े बीबी मरियम ऐं बीबी आसिया सां गॾु जन्नत में दाख़िल थींदी। हाँ, वो मुझा दा जेको कंहिं रोज़ेदार खे मुझा दोस्तों रमज़ान जे महीने में हिकिड़ो कपिड़ो खैरात वॻो हिकिड़ो ॾिए, रब एवज़ में 70,000 जन्नत जा वेस पाराईंदुसि। हाँ, जेको रमज़ान में कंहिंखे जुती खैरात में वठी ॾिए, क़यामत जे ॾिहाड़े पुलिस रात तऊं जिते माण्हुनि जा पेर तिरकंदा, माण्हू जहन्नम में किरंदा गुनाहगार, पर जुती खैरात करण वारो रमज़ान जे महीने में पुलिस रात तां ईअं पार पवंदो जीअं खिवण जो तजलो थींदो। हाँ, वदा जेको रमज़ान मुबारक जे महीने में गरीबन मिस्कीनन जी संभाल थो लहे, के हाजतमंद जी हाजत पूरी कयई, के मुश्किल वारे जी मदद कयई, अल्लाह ताला हिकड़ी नेकी जे बदले में 70,000 नेकिन जो सवाब उनजे दफ्तर में लिखाए। मुझा दोस्तों जेको रमज़ान जे महीने में कंहिंजी हाजत बरारी जे लाइ निकिरे थो न, पंधु करे जितो हलियो आहे वरी मोटी जेसी ताईं उन साॻी जाइ ते न अचे तेसी ताईं 70,000 फ़रिश्ता उनजे रहमत ऐं मग़फ़िरत जूं रब वटि दुआऊं घुरनि। हाँ, वो मुझा दा रमज़ान मुबारक में जेकॾहिं खैरात कयो त ॿियनि महीननि जे खैरात खां वधीक अजुर ऐं सवाब, रमज़ान जे नफ़िलनि जो सवाब ॿियनि महीननि जे फ़र्ज़नि खां बि वधीक आहे। मुझा दोस्तों त इहो मुबारक महीनो अल्लाह तबारक व तआला जल शानहू हिन उम्मत जे लाइ गनीमत जी मौसम आहे, गनीमत। हाँ, इन महीने मुबारक में क़ुरान जी तिलावत घणी छा कबो, जेके बि क़ुरान जा पढ़ियल आहियो घटि में घटि हिकिड़ो टी हो, जे वधीक रब तौफ़ीक़ ॾिए त हर ॾहे में हिकिड़ो टी हो, माना
ॾहा 33 रमज़ान शरीफ में कुरान जी तिलावत कयो। मुंहिंजा दोस्तो, इन सां गॾु रमज़ान मुबारक जे महीने में अस्तगफार घणी पढ़ो। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। या अस्तगफार घणी पढ़जे। रमज़ान मुबारक जे महीने में मुंहिंजा दोस्तो कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो। ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो कलमो पढ़े उन जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे तो चले। घणा 4000 से कबीरा गुनाह हिकड़े भेरे कलमे पढ़ने से। सोना हबीब ता फरमाइन हेनो रमजान जो चंद्र ॾिसबो आ, रमजान जो चंद्र पींदो आ त रब जन्नत जा दर खोले छॾींदो आ, जहन्नम जा दर बंद करे छॾींदो आ, शरीर शैतानन के कैद करे छॾींदो आ। सुभान अल्लाह। शैतान न गुनाह था कराइनि, शैतान न शैतानन खे रब बंद करे छॾींदो। सुभान अल्लाह। पाण जो शैतान न थिए। सुभान अल्लाह। संगत जो पुटु असर थींदो आहे न। जी साईं। 11 महीना जो गॾु रहियो पियो आहे, उन सां गॾु रही शैतान वारियूं आदतूं माण्हू में अची वेंदियूं। पाण शैतानगिरी सो न करे, बाक़ी शैतानन सभिनी खे रब कैद करे छॾींदो आहे। ओ पलीत शैतान कैद में हुजनि, जे महबूब जा उम्मती आज़ाद थी रब जी इबादत कनि। सुभान अल्लाह। सोना हबीब ता फरमाइन मन साम रमदान ईमानन व एहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। जेको माण्हू रमजान जा रोज़ा थो रखे ईमानदारी सां सवाब जी नियत सां रमजान जा रोज़ा थो रखे, रब उन जी सारी जिंदगी जा गुनाह बख्शे थो छॾे। वमन काम रमदान ईमानन व एहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। रमजान जूं रातियूं जेके तरावीहूं थो पढ़े, साईं दा फरमाइनि उन जा अल्लाह ताला सारी जिंदगी जा गुनाह बख्शे थो छॾे। जेको तरावी जी नमाज में हिकड़ो सजदो थो ॾे, अब तरावी घणियूं रकातूं हूंदियूं आहिनि जी, ऐं हिकड़ी रकात में घणा सजदा हूंदा आहिनि? वो 20 रकातुनि में घणा सजदा दिया? 40 सजदा। मदीने वाले साईं फरमायो जेको तरावी जी नमाज तो पढ़े, हर सजदे सजदे जे एवज़ रब उनखे जन्नत में नूर जो शहर अता कंदो।